सिंध ऐं पंजाब में बारदाने जे बहिरान सबब कणक जी ख़रीदारी शुरू न थी सघी। आबादगारनि जा ॿई हथ मथे ते अची विया। सिंध में बारदानो न मिलण ख़िलाफ़ आबादगारनि जा मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। कंडियारो में सिविल सोसाइटी ऐं GDA पारां आबादगारनि खे बारदानो न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी रैली ईदगाह रोड खां स्टार चौक ताईं कढी धरणो हयो वियो। सखर में बि सिविल सोसाइटी ऐं आबादगारनि जो बारदानो न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज मिलिट्री रोड खां गिलोब चौक ताईं रैली कढी वई। सकरंड में कणक जी ख़रीदारी मर्कज़ अॾो आबादगारनि जो 7 ॾींहं खां धरणो जारी। मुज़ाहिर जो चवणु हो त ख़रीदारी मर्कज़ क़ाइमु थियण बावजूदु बारदानो न पियो ॾिनो वञे। ख़रीदारी में देर सबब कणक बरसातुनि दौरान ख़राब थियण जो ख़दशो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।